अस्सलामुअलैकुम दोस्तों, मैं तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली। तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों ॿियो कलाम तव्हांजे लाइ खणी आया आहियूं जलाल चांडी जो, जेको तमामु बहितरीनु कलाम आहे। इन कलाम जा बोल इहे आहिनि त कॾहिं हस्तीअ में कॾहिं मस्तीअ में इहो सूफ़िया कदा इंसान कड़े रंग में आ कदा कड़े रंग में आ, हिक मुंहिंजो अला आहे इंसान हिक नथो थी सघे। छा पियो चए? कदा हस्तीअ में कदा मस्तीअ में। हिकिड़ो कलाम आहे दोस्तों जलाल चांडी जो। जलाल चांडी हरफन मौला हूंदो हुयो। जलाल चांडी पंहिंजी ज़िंदगीअ में सवें एल्बम रिलीज़ कया जंहिंमें सूफ़ियाना कलाम हुया ऐं इन में अल्लाह ताला जो हमद बि शामिलु हुयो, नबी पाक जो हमद बि शामिलु हुयो ऐं ॿिया जेके दरगाहनि ते बुज़ुर्ग हुया उन्हनि जे बारे में बि जलाल चांडी सूफ़ियाना कलाम चया। ऐं हे जेको कलाम आहे इहो बि सूफ़ियाना कलाम आहे जंहिंजा बोल इहे आहिनि, कॾहिं हस्तीअ में कॾहिं मस्तीअ में। इन जो मक़सदु आहे जो इंसान कॾहिं बि हिकु जहिड़ो नाहे रहंदो। कॾहिं ग़मी ईंदी आहे, कॾहिं ख़ुशी ईंदी आहे, कदा रात गुज़ारूं रोई। तंग दस्तियूं थींदियूं हुन, हज़ारे ॻाल्हियूं थींदियूं हुन दोस्तों इन में। त पोइ जलाल चांडी इंसान जो हिकिड़ो ज़िंदगीअ जो पहलू बयानु कयो आहे इन कलाम में, जेको उमेदु आहे त तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। तव्हांखे कहिड़ो जलाल चांडी जो कलाम पसंदि आहे कमेंट सेक्शन में लाज़मी ॿुधाइजो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। हिन जा बोल कुझु इहे आहिनि, कॾहिं हस्तीअ में कॾहिं मस्तीअ में। दोस्तों जलाल चांडियो सिंध जे तारीख़ जो हिकु वॾो